मुफ्ती साहब कंहिं माण्हू वसियत करे वेंदा आहिनि त मुंहिंजे मरण खां बाद मुंहिंजूं अखियूं या मुंहिंजो दिल कढी कंहिं ज़रूरतमंद शख़्स खे ॾेई छॾिजो। छा इहो तरीक़ो सही आहे ऐं अहिड़ी वसियत पूरी कजे या न? अल्लाह तबारक व तआला जेके असांखे ही आज़ा ॾिना आहिनि, अखियूं ॾिनियूं आहिनि, दिल ॾिनो आहे, हथ ॾिना आहिनि, इहे मुकम्मल आज़ा अल्लाह जी नेमत आहे इंसान जे लाइ। ऐं इन्ही नेमत खे वेचणो इहो हराम आहे, छो त खपाए भी उहा शइ आहे जेकी इंसान जी मिल्कियत हुजे। ही हथ अल्लाह जी नेमत आहे, इस्तेमाल करण जी असांखे इजाज़त आहे, पर ही हथ असांजी मिल्कियत न आहे। ही मोबाइल असांजी मिल्कियत आहे, इस्तेमाल भी करे सघूं था, खपाए भी सघूं था। खपाईंदो इंसान उहा शइ आहे जेकी इंसान जी पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुजे। अखियूं इंसान जी मिल्कियत न आहिनि, इन करे अखि कंहिं ॿिए शख़्स खे न हदियो ॾेई सघे थो, न खपाए सघे थो। इन्ही समूरनि आज़ा सां तव्हांखे क़ब्र में दफ़न थियणो आहे। अहिड़ी कंहिं भी क़िस्म जी वसियत करणु इहा जाइज़ न आहे, ऐं जेकॾहिं को करे वियो आहे त उनखे पूरो करणु इहो भी जाइज़ न आहे। साईं, घुमण जी नियत सां मंदिर वञणु ऐं हिंदुनि जो प्रसाद खाइणु सही आहे? जेकी भी इमारत कंहिं गैर मज़हब जी इबादत गाह आहे, जीअं मंदिर आहे, मंदिर हिकु अहिड़ी इमारत आहे जेकी हिंदुनि जी इबादत गाह आहे। उहा का सैर सपाटे जी जाइ न आहे, घुमण ऐं विज़िट करण जी जाइ न आहे जिते माण्हू वञी करे घुमनि। त कंहिं भी गैर मज़हब इबादत गाह में घुमण जी नियत सां वञणु इहो जाइज़ न आहे। ऐं उते जेकी शइ खाइण जे लाइ मिले थी, ज़ाहिर आहे उहा भी अमूमन उहे गैरुल्लाह जे नाले जी शइ ॾींदा। उते बुतनि वटि छा जी नियत हूंदी? उन्हनि जी बुतनि जी नियत सां उहा शइ ख़ैरात कंदा। त अहिड़ी का भी शइ जेकी उहे गैरुल्लाह जे नाले सां या पंहिंजे मज़हबी एतबार सां अक़ीदे सां तव्हांखे ॾियनि था, त उहा शइ खाइण भी हराम आहे। मुफ्ती साहब, हिकिड़े शख़्स चयो त असांजे मुल्क में चपे चपे ते मस्जिदूं ऐं मदरसा आहिनि, पर 5 किलोमीटर ताईं ख़ालिस खीर नथो मिले। छा इहो एतराज़ सही आहे? इहा हिकिड़ी यहूदियुनि जी साज़िश आहे त अहिड़ो तरीक़ो इख्तियार कयो जंहिं तरीक़े सां माण्हुनि जे दिलनि में दीन जी नफ़रत पैदा थिए। पोइ अहिड़े तरीक़े सां माण्हू आए ॾींहं अहिड़ियूं अफ़वाहूं छॾींदा आहिनि, अहिड़ा एतराज़ कंदा आहिनि, अहिड़ी तनक़ीद कंदा आहिनि जंहिंसां दीन बदनाम थिए। हाणे इन जुमिले में दीन खे बदनाम करण जो मक़सदु आहे त असांजे इलाक़नि में चपे चपे मदरसा मस्जिदूं जाम आहिनि, हाजी सगोरा जाम आहिनि, पर असांखे 5 किलोमीटर ताईं भी ख़ालिस खीर न मिलंदो। मतलब त इन में मस्जिद ऐं मदरसे जी कमज़ोरी आहे। एतराज़ करण वारे जो मक़सदु इहो आहे त खीर मुल्क में ख़ालिस नथो मिले, कसूरवार केरु? मदरसा ऐं मस्जिदूं। मां सवाल थो पुछां त जेको दुकानदार खीर खपाए थो या जेको माण्हू खीर मोटरसाइकिलनि ते खणी करे हेॾे होॾे पुॼाए थो, छा इहे ॿई माण्हू खीर में पाणी मिक्स करण जी डिग्री कंहिं मदरसे खां वठी आया आहिनि? कंहिं मदरसे खां इन्हनि तालीम वरिती आहे त तव्हांखे फरागत खां पोइ खीर में पाणी मिक्स करे खपाइणो आहे? या कंहिं मस्जिद जे इमाम मिंबर ते वेही उन्हनि खे खीर में पाणी मिलाइण जा फ़ज़ाइल ॿुधाया आहिनि त जेतिरो पाणी विझंदो ओतिरो सवाब? त इन में मदरसा ऐं मस्जिदूं कसूरवार कीअं थिया? कसूरवार उहे वालिदैन आहिनि जंहिं उन्हनि खे तरबियत अहिड़ी ॾिनी आहे तव्हांखे बेईमानी करणी आहे। बेईमानी खां बग़ैर गुज़ारो न आहे। जॾहिं माण्हू जो इहो ज़हन ठहंदो त उहो खीर में पाणी मिलाईंदो। मदरसनि ऐं मस्जिदनि जो कसूर न आहे, तरबियत जो कसूर आहे। जेको माण्हू चोरी करण वेंदो आहे त उनखे बि मदरसे खां डिग्री न मिलियल आहे त तोखे कहिड़े अंदाज़ सां चोरी करणी आहे। इहे शयूं मुआशरे में तरबियत सां ईंदियूं आहिनि।
मदरसा ऐं मस्जिदियूं हमेशा चोरी जे ख़िलाफ़, बेईमानी ऐं फ़राड जे ख़िलाफ़ कमु कंदा आहिनि। मस्जिद में हमेशा तव्हां ॿुधो हूंदो बयाननि में त इस्लाम में चोर जो हथ कटणो आहे जेकॾहिं इस्लामी निज़ाम आहे त मतिलबु चोरी जे ख़िलाफ़ आहिनि न। तव्हां मेंबर ते ॿुधो हूंदो त खीर में पाणी मिक्स करणु इहो केतिरो वॾो गुनाह आहे, फ़राड आहे, बेईमानी आहे। तव्हां हिकिड़े पाणी खे जेकॾहिं किलो खीर में तव्हां पाव पाणी जो विधो आहे त इहो पाव पाणी वारो तव्हां खीर जे रेट सां वेचो था त इहो हराम आहे। त मदरसा तव्हांखे इहे शयूं नथा सेखारीनि त तव्हां खीर में पाणी खपायो। मुफ़्ती साहिबु हिकिड़ो शख़्स हाफ़िज़ आहे पर ॾाढ़ी न आहे, ऐं ॿियो ॾाढ़ी वारो पर हाफ़िज़ न आहे। हाणे इमाम कंहिंखे बणायूं? जेकॾहिं तव्हां काथे सफ़र में आयो, चंद माण्हुनि जी जमात आहे, ऐं तव्हां मंझि को अहिड़ो शख़्स आहे जेको हाफ़िज़ आहे पर उनखे ॾाढ़ी न आहे, ऐं हिकिड़ो ॾाढ़ी वारो माण्हू आहे पर उनखे क़ुरान यादि न आहे, उहो हाफ़िज़ न आहे, त सवाल आहे हाणे ॿिन्हिनि मां नमाज़ केरु पढ़ाए? त इन में सभ खां पहिरियां इहो ॾिसबो त जेको शख़्स ॾाढ़ी वारो आहे उहो ठीकु आहे, हाफ़िज़ त न आहे, पर जेकॾहिं उनखे चंद सूरतूं यादि आहिनि, नंढियूं सूरतूं जेकॾहिं उनखे 2 बि यादि आहिनि ऐं सूरतुल फ़ातिहा बि उनखे यादि आहे, नमाज़ पढ़ाइण जो तरीक़ो उनखे अचे थो, त उन ॾाढ़ी वारे शख़्स खे इमाम बणायो, ॾाढ़े कूड़ हाफ़िज़ खे इमाम न बणायो। छो त इस्लाम में ॾाढ़ी रखणु वाजिबु आहे। ॾाढ़ी कूड़ण वारे शख़्स खे जेकॾहिं तव्हां इमाम बणाईंदव त तव्हांजी नमाज़ थींदी पर नमाज़ मकरूह थींदी। छो त उन शख़्स हिकिड़े वाजिब हुकुम खे ख़तम करे तव्हांजे अॻियां इमाम जो बीठो आहे। हा, जेकॾहिं ॾाढ़ी वारे शख़्स खे बिल्कुलु क़ुरान जो लफ़्ज़ यादि न आहे त पोइ इन मजबूरी जी सूरत में हाफ़िज़ खे अॻिते कयो, कराहत सां। कराहत त थींदी, यानी मकरूह त नमाज़ थींदी पर अदा थी वेंदी, तव्हांखे दोबारा क़ज़ा न करणी पवंदी। मकरूह जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन नमाज़ में तव्हांखे सवाब न मिलंदो, तव्हांजे ज़िम्मे खां अदा थी वेंदी, हाणे तव्हांखे क़ज़ा करण जी ज़रूरत न आहे। त इन सूरत में पहिरियों कोशिशि इहा कयो त ॾाढ़ी वारे खे जेकॾहिं सूरतूं यादि आहिनि त उनखे इमाम बणायो। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।